पीपी जे मरकज़ी अॻवाण मौलाबख़श चांडियो चयो आहे त मुल्क में अजीब ग़रीब सियासी निज़ाम जो आगाज़ कयो वियो आहे। मुल्क जो वज़ीर आज़म सियासी सरगर्मियूं करे मुखालफ़नि खे गारगंद करे उन ते का बि बंदिश नाहे। अहिड़ो दौर हुन कॾहिं नाहे ॾिठो। इहो जमहूरी ऐं सियासी निज़ाम नाहे। हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मौलाबख़श चांडियो चयो आहे त ही गिलगित में बिलावल भुट्टो जूं ॻाल्हियूं ॿुधी ही वाइड़प जो शिकार थी विया आहिनि। चूंडूं थी रहियूं आहिनि। हिकु पार्टी जे सरबराह खे नोटिस ॾिनो वियो त अव्हां जूं सरगर्मियूं ग़ैर क़ानूनी आहिनि। इहो तासबाणो रवैयो आहे। गिलगित में चूंडनि खां अॻु धांधली जी मनसूबाबंदी जी शुरूआत थी वई आहे। मौलाबख़श चांडियो चयो त चेयरमैन चवंदो त हू इस्लामाबाद वेंदा ऐं जेसीं ताईं हुकुम कंदो तेसीं ताईं न वेठा हूंदा। हुन जो त सदर तमामु सुठो माण्हू आहे पर संदसि हथ ॿधल आहिनि। हू आज़ाद नाहे। जेकॾहिं को ॿियो हुजे हा त उहिदो छॾे चुको हुजे हा। वज़ीर आज़म खे ॻाल्हाइण नथो अचे। चवे थो त हाणे मुख़ालिफ़ धुर जे जज खे अॻिते आणणो आहे। ख़बर नथी पवे त खेसि वक़्तु कहिड़ी ॻाल्हि करणी आहे। मौलाबख़श चांडियो वधीक चयो त पाक फ़ौज ते मुल्क जी आवाम खे फ़ख़्रु आहे। फ़ौज हर मुश्किल वक़्त में आवाम सां गॾु बीठी आहे। फ़ौज ख़िलाफ़ केरु सोचे बि नथो सघे। वज़ीर आज़म पाणेदारनि खे तकरारी बणाए रहियो आहे।